मुंहिंजी ज़मीननि ते कब्ज़ा करण वारो। अल्लाह पाक उन ज़ालिम खे पाण ई नतीजो ॾेखारींदो। तुझे वञण जी टिकट त मां पंहिंजे हथनि सां थो कटियां। पुट मारवी उन्हनि जी अमानत आहे। मां चवां थी पाण खे ऐं मूंखे घणो परेशान न कर। अहिड़े निज़ाम खे असां पाण चूंडियो आहे। जब मंठारा वारनि खे ख़बर पई पोइ त मसइलो पैदा थींदो। मां पाण ताक़तवर आहियां, पंहिंजो बदिलो वठण ॼाणा थो। ॿुधायो त उहे बदनसीब केर आहिनि? तव्हांजे हुकुम मुताबिक़ उन हमराह खे पूरो करे आया आहियो। अॼु उन्हनि खे मां ज़िंदा कोन छॾींदुसि। हाणे उन्हनि खे ख़बर पवंदी त मंठार जी मार ख़बर न चाह। मां जी ॻाल्हि मञे, पंजनि सां गद्दारी कोन कंदुसि। अरे तूं ज़िंदा रहंदे त असांखे कुझु कंदे न, छो त अॼु तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं आहे। बाबा हो ॾिस मल्हार वेचारो उस ते वेठो आहे। धी इहो मल्हार बकरियुनि सां हूंदो आहे। जे पाण छां में वेंदो त बकरियूं पराए फसल जी भेल न कंदियूं। न बाबा बकरियूं त किथे नज़र कोन थियूं अचनि, लॻे थो त मल्हार अकेलो आयो आहे। हली ॾिसूं साथी मस्तानो धुप ते छो वेठो आहे। हली आधी अच अच। मल्हार तूं हिते एॾी गर्मी में छा थो करें ऐं तुंहिंजी बकरियूं किथे आहिनि? मुंहिंजूं बकरियूं हा मल्हार तुंहिंजियूं बकरियूं, ऐं बाबा तोखां इहो थो पुछे त तुंहिंजियूं बकरियूं किथे आहिनि ऐं तूं हिते उस में छा थो करीं? बकरियूं पंहिंजी बुख ख़तम करण लाइ अॻिते निकिरी वियूं आहिनि। जीअं माण्हू पंहिंजो पेट पालण लाइ घणो अॻिते निकिरी वेंदा आहिनि। भल माण्हू बुख उजाइण लाइ अॻिते निकिरी वेंदा आहिनि, पर उन्हनि खे पंहिंजे ऐं पराए जी सुञाण हूंदी आहे। ही त बेज़बान सासी आहिनि। हिननि खे पंहिंजे ऐं पराए जी कहिड़ी सुञाण? जे हे पराए फसल में पयूं त पोइ? न चाचा न, अॼुकल्ह जे इंसान में पंहिंजे ऐं पराए जी सुञाणप किथे रही आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा त पंहिंजा पंहिंजनि जा गद्दार न थियनि हा, पंहिंजा पंहिंजनि जा पेर कढण में शुद्धल न हुजे हा। ही समाज मुर्दा परस्त थी चुको आहे। हर घर में जंग छिड़ी चुकी आहे। भाव खां भाव बेज़ार लॻो पियो आहे। अमन जा कसीदा ॻाए असांजा सियासतदान असां खां वोट वठी घारनि जा भरजला थी बीठा आहिनि। असांजा मिसकीन मारूअड़ा बवेलनि जी मानीअ लाइ बि परेशान आहिनि ऐं हुननि जा जानवर बि एसिन में था रहनि। असांजे औरतुनि खे इमदाद जे नाले ते सॼो ॾींहुं रोलियो थो वञे। जॾहिं को ज़िंदा ज़मीर माण्हू हुननि खे वाखो करण लाइ साम्हूं थो अचे त हुनखे मारियो थो वञे। ऐं तूं चवीं थो त माण्हुनि में पंहिंजनि ऐं परावनि जी परख हूंदी आहे। न चाचा न, असांजे देश जा सरहंदी वारा धारनि जा दलाल ऐं पंहिंजनि जा गद्दार थी बीठा आहिनि। हा मल्हार तूं सही थो चवीं, पर असां मिसकीन सिवा सब्र जे छा था करे सघूं? इन सब्र त असांजो बेड़ो गर्क कयो आहे। तव्हां कयो सब्र जेसीं ताईं सब्र करे सघो था। मां सम्झी वियुमि, तव्हां अञा अगोर निंड सुतल आहियो। अदा साईं हाणे हुकुम कयो त असांखे छा करिणो आहे? तव्हांजे हुकुम मुताबिक़ उन हमराह खे पूरो करे आया आहियूं ऐं हुनजो लाश बि बहराम खान जे फसल में फिटो कयो आहे। अदा साईं कमु अहिड़ो करे आया आहियूं तव्हांजे माण्हू खे ख़बर न पवंदी त कमु केरु करे। शाबाश मुंहिंजा शेर भैरो, तव्हांजो इहो हिम्मत ऐं जुरत ॾिसी मुंहिंजो जिगर ठरी पियो आहे। बाक़ी वधीक मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं इन लाश जा चौबो पूरे इलाइक़े में उलंदा ऐं पुलिस अची बहराम खान जी ॾिचीअ में हथु विझंदो। असल मज़ो त पोइ ईंदो। बाबा साईं भल पुलिस उन ॾोह में बहराम खान खे फांसी चाढ़े छॾी, पर हुन में असांजो कहिड़ो फ़ाइदो? जमाल खान तूं अञा ॿार आहीं, एतिरो जल्दी मुंहिंजे सियासत खे सम्झी कोन सघे।
इन करे चवां थो त तूं सिर्फ़ तमाशो ॾिस त मां छा छा थो कयां। हाणे त इलेक्शन बि वेझी आहे। पहिरियों त बहराम खान मूंखे शिकस्त ॾेई खटे वियो, पर हाणे खटे कोन सघंदो, छो त हिन तरह जे माण्हू खे जॾहिं ख़बर पई त बहराम खान खूनी आहे त माण्हू इन खां नफ़रत कंदा ऐं असां इन्हीअ मौक़े जो फ़ाइदो वठी माण्हुनि ते शफ़क़त जो हथ रखंदासीं ऐं फ़ाइदो वठंदासीं। वाह बाबा सिंह वाह, सलाम आहे तव्हांजी सोच खे। वाह जो गेम खेॾी अथव। तॾहिं त मां चवंदो आहियां न त जलाल खान जॾहिं जोश में ईंदो आहे त चङनि भलनि जा होश विञाए छॾींदो आहे। मिठाल पुट शाम थी आहे, मस्तानो अञा घर कोन आयो आहे, ॾिसी त चएसि पुट। अची वेंदो बाबा, अञा ॾींहुं वॾो बीठो आहे, तूं छो थो परेशान थी? चाचा सही तो चए मनठार, रोज़ हिन वक्त खां पहिरियां अची वेंदो हुयो, अॼु वाकई देरि कई अथई। मां त चवां थो वञी मल्हार खे ॾिसी अच। सर सोनाल चई त ईअं ई थो, ॼणा मल्हार दर खां ॿाहिरियां बीठो आहे ऐं उनखे अंदरि वठी अचिणो आहे। अड़े बाबा कहिड़ी ख़बर तूं हू बकरियूं कहिड़े पासे काहे वियो आहे? मनठार पुट, तोखे उनजी दिमाग़ जी ख़बर बि आहे, तोखे वञण में छा थो थिए पोइ? तोखे त ख़बर आहे न, हू जिते वेझी वञे उतो चुरण जो नालो ई नाहे खणंदो, भले ई बकरियूं ॿियनि जे फसलनि में वधियूं रहनि। पुट तोखे उनजी दिमाग़ जी ख़बर आहे न, वञी ॾिसी चएसि बचा। मुंहिंजो भाउ अहिड़ो न हुयो, मुंहिंजो भाउ मल्हार सियाणो हुयो, सुलक्षणो हुयो ऐं पढ़ियल लिखियल हुयो बाबा, पर उन ज़ालिम जलाल खान मुंहिंजे भाउ ते ज़ुल्म करे उनखे चरियो करे छॾियोसि। मां हाणे उन वॾेरे खे बख़्श कोन कंदुसि बाबा, उन जे ज़ुल्म जो कोट किराए उनखे ख़तम कंदुसि, छो त मनठार जी मार ख़बर न चार। ईअं ई कंदासीं सोट, ईअं ई कंदासीं। तमामु जल्द असांजा हथ उन वॾेरे जे ॻिचीअ में हूंदा। जंहिं मुंहिंजे सोट जो इहो हाल कयो आहे, उन ज़ालिम वॾेरे खे ॿुधाईंदासीं त कंहिं मिसकीन मथां ज़ुल्म कीअं कबो आहे। सब्र कयो पुट, सब्र कयो। अल्लाह पाक वटि देर आहे, अंधेर न आहे। अल्लाह पाक उन ज़ालिम खे पाण ई नतीजो ॾेखारींदो, छो जो उन वटि देर आहे पर अंधेर कोन्हे पुट। ना बाबा ना, हाणे उन्हनि खे सबक सिखाइणो पवंदो। दे ख़बर पुट माशूक, वॾेरे बहराम खान वारनि सां मिली आहीं? हाँ चाचा साईं, बहराम खाननि सां मिली आयो आहियां ऐं हू चए पियो हिन मामले जी मूंखे का बि ख़बर न आहे। ख़बर न आहे? इहो वरी कीअं सोट? असीं सभु ॼाणूं था त चाचो जॾहिं फोत थियो रईस बहराम वटि नौकिरी कंदो हुयो। जॾहिं हुनजी तबियत इंतिहाई ख़राब थी वई, पोइ रईस वारा वठी हुनखे हिते पहुता। पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे, एतिरी तबियत ख़राब हूंदे हुनखां कीअं पुछूं त ॿनीअ जा कागज़ किथे आहिनि ऐं कई वठा आहिनि? पोइ पुट कीअं कजे, कुझु न कुझु त करिणो पवंदो न। हू ज़ालिम वॾेरा पंहिंजी ॿनी ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि, ज़मीन छॾाइण लाइ कुझु त करिणो पवंदो न। छा वरी छा कंदासीं बाबा, असां मिसकीन आहियूं, हो ॾाढा आहिनि, असां हुननि सां किथे पहुची सघंदासीं। मां त चवां थी हिन ॻाल्हि जी पचर छॾियो, सभु कुझु छॾे ॾियूं। वाह दिमाग़ी वाह, वाह जो तुंहिंजी सोच आहे। सोट माशूक जी समूरी ज़मीन इहे जलाल खान वारा पंहिंजे हेठां कई वेठा आहिनि, पोइ बि तूं चए थी त असां ख़ामोश रहूं? ठीक आहे, असां वटि वाट बि न आहे मुंहिंजा भाउ। हुननि ज़ालिमनि सां जेको बि फिटाईंदो आहे हुननि जो छा असर थींदो आहे, इहो तव्हां खूब ॼाणो था। मल्हार वीचारे खे ॾिसो, उनजो कहिड़ो हाल आहे। चाचा साजन केॾो ख़र्च करे बुखूं काटे मल्हार खे पढ़ायो, हू जॾहिं पढ़ी वापसि आयो त वॾेरनि सां टक्कर खाधई। ज़ालिमनि हुन वीचारे में सघ ई न आहे छॾी त मां उस ते आहियां या छांव ते। अल्लाह ख़ैर कंदो पुट, हर को पंहिंजी सज़ा पाण लोड़ींदो। बसि तव्हां एतिरो कयो, जेतिरो जल्दी थी सघेव ॿनी जा कागज़ हथ कयो त जीअं ज़ालिम वॾेरे जलाल खान वारनि खां पंहिंजी ज़मीन आज़ादु कराए सघूं। हाँ चाचा, बहराम खान चए पियो पहिरें ज़मीन जा कागज़ हथ कयो ऐं पोइ कानून जो सहारो वठी जलाल वारनि खां ज़मीन जो कब्ज़ो छॾाए वठंदासीं। ऐं हा चाचा, बहराम खान ईअं चए पियो रुगो हिकु चकर ज़मीन जा कागज़ हथ कयो। ऐं हा चाचा, बहराम खान चए पियो
ज़मीन जा कागज़ हथ कयो, पोइ ॾिसां जलाल ज़मीन मां कीअं नथो हथ कढे। हा पुट, बहराम खान वारा त भला माण्हू आहिनि। इहे मुंहिंजे भाउ जूं ग़लतियूं आहिनि जेके लोड़ूं पिया। जेकॾहिं हू इहे न करे हा न त अॼु तूं परेशान न हुजी हा।